संत एकनाथ महाराज रहंदा उहे पंडरपुर को थोड़ो परे रहंदा। चओ हरे राम। तो पो जाते रहंदा, बस उते उन्हनि भक्ति शुरू करे छॾी, कथा कीर्तन शुरू करे छॾियो। एड़ी मौज की संगत रोज अचे आनंद वठण उन्हनि सां शामिल थे, खूब भजन करे, खूब भक्ति करे, नचन गायन, आहा भंडारा हलन संतन जा भक्तन जा, खूब मौज अचे। चओ हरे राम। कबीरदास महाराज जी भी त जीवन जी घटना ईंदी आहे कि उन्हनि भी अहिड़ी जगह ते वञी भजन कयो जाते माण्हू वेंदा न हुया, जाते कोई ईंदो न हुयो। काशी त पहिरों हुया। चओ हरे राम। ख़बर हो भाई काशीअ में भजन सहज आ, सभु कंदा। मां अहिड़े शहर वञा जाते कोई भजन न कंदो हुजे, अहिड़ा संत थिया आहिनि। हिकु बार भगवान परीक्षा वती एकनाथ महाराज जी, ध्यान ॾिजो, भगवान लीला कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। जाते कोई संत जी प्रसिद्धि वधी वेंदी आहे न, कंहिं भक्त जी प्रसिद्धि वधी वेंदी आहे, कई उन्हनि खे मञण लॻंदा आहिनि, त पोइ कई उन्हनि खां ईर्ष्या करण वारा बि हूंदा आहिनि भाई। संत एकनाथ महाराज जी प्रसिद्धि ॾाढी वधी वई, खूब चर्चा हलण लॻी, देश विदेश में नालो थी वियो भाई हे भगवान जा प्यारा भक्त आहिनि, भजन कराइनि था, संगत खूब जोड़नि था, खूब संगत अचे थी, खूब मौज हले थी। त कुछ हुया उन ई नगर जा जेके ईर्ष्या कंदा हुया, उन्हनि छा कयो, हिकिड़ो कोई ब्राह्मण, नौजवान ब्राह्मण उहो आयो उन नगर में मदद घुरण जे लाइ कि असांजे घर में कोई कारज आ, असांजी मदद कयो। तो जेके नौजवान ईर्ष्या कंदा हुया संत एकनाथ महाराज सां, उन्हनि चयो अच्छा तोखे मदद खपई, हा हा असांजो हिकिड़ो कमु कंदे, हा जेको चओ मां कमु कंदुमि। ब्राह्मण देवता चयो तव्हां जेको चवंदो मां कमु कंदुमि, पर मूंखे कुझु 200 रुपया उन ज़माने में खपनि, तव्हां मूंखे ॾींदव? चई तोखे 200 छा 400 ॾींदासीं, तूं चिंता न कर, तूं बसि असांजो हिकिड़ो कमु कर। कहिड़ो कमु करिणो आहे? संत एकनाथ खे गुस्सो ॾराए। चओ हरे राम। उनखे कॾहिं गुस्सो कंदे न ॾिठो आहे। गुस्सो कंदो तुंहिंजे मथां घटि वधि ॻाल्हाईंदो, अपशब्द ॻाल्हाईंदो, त पाण ई माण्हू ॾिसंदा, पोइ अश्रद्धा जाॻंदी। तूं इहो असांजो कमु कर। हे हुनजो अतो पतो त हिते रहंदो अथई, साम्हूं हली वञ हुनजे घर, हिन महिल वेठो हूंदे, कुझु अहिड़ो कर कि हुनखे गुस्सो अचे। चयो ठीकु आहे मां कोशिशि कयां थो भाई। नौजवान जेको छोकिरो हुयो उहो वियो, दरवाजो खटखटाई, संत एकनाथ महाराज जी धर्म पत्नी उन दरवाजो खोलियो, उन्हनि जी उमिरि बि वॾी, संत एकनाथ महाराज जी धर्म पत्नी दरवाजो खोलियो, हा पुट तूं केरु आहे? कि मूंखे संतनि सां मिलणो आहे। उहो अंदरि वेठा अथई भजन था करे, हली वञ। साओ करे न जूता चप्पल पातल हुया ऐं भगवान जे मंदिर जे अंदरि हली वियो, संत एकनाथ जे घर में। छो जो छा कराइणो हो भाई? एकनाथ महाराज खे जीअं गुस्सो अचे, कुझु अहिड़ो करिणो हुयो, जूता चप्पल पातल हुया, अंदरि हली वियो। चओ हरे राम। संत एकनाथ महाराज बिल्कुलु ध्यान में, चेहरे ते मुस्कुराहट हुई, ईअं पियो लॻे कि साक्षात उहे भगवान सां कोई लीला में शामिल आहिनि। अखियूं बंदि करे भगवान जो ध्यानु करे रहिया आहिनि, खूब आनंद में उन्हनि जो चेहरो, कोई बगल वारो ॾिसे त उनखे बि आनंद अची वञे। हाणे अहिड़ी अवस्था में उन नौजवान छा कयो, जूता चप्पल पाए वियो ऐं सिधो एकनाथ महाराज जे गोद में वञी वेठो, ताकि हिननि जो ध्यानु जेको आहे भंग थिए, तुरंत गुस्सो अचे। चओ हरे राम। जीअं ई वञी करे वेठो, एकनाथ महाराज जी अखियूं खुलियूं, हाणे त पक गुस्सो कंदो। एतिरे में घरवारी बि आई, हुन बि ॾिठो दृश्य, त उन्हनि खे त हल्को हल्को गुस्सो अची वियो। चओ हरे राम। कि मुंहिंजा पति भगवान जे ध्यान में वेठा आहिनि, भक्ति में वेठा आहिनि, हे परेशान थो अची करे, जूता चप्पल पाए अंदरि हली आयो आहे। अञा वीचारी वो माता कुछ चवण ही वारी हुई कि जूता चप्पल ॿाहिरि लाहे आ। संत एकनाथ महाराज चयो अरे अरे इनके कुछ न चइजां भाई, इनके कुछ भी न चइजां। छो स्वामी? चई हे सभिनीनि खां वॾो प्रेमी अथई असांजो। प्रेमी हिनखे त पहिरों बार ॾिठो आहे, कॾहिं ॾिठो ई कोन्हे। प्रेमी कीअं थी वियो? चई हेॾो प्रेमी आहे कि वीचारे खे ख़बर ई कोन पई आहे जूता चप्पल पाए अंदरि हली आयो आहे। चओ हरे राम। इनखे ध्यानु ई कोन्हे भाई हिते भॻवान जो अंदरि मंदिर बणियल आहे, संत जी कुटिया, ईअं ई हली आयो आहे। केॾो प्रेमी आहे, ॾिस मुंहिंजी गोद में अची वेठो आहे। चओ हरे राम। इते त हुनजो ॾाढो धको लॻो कि हुन त सोचियो ई न हुयो कि मूंखे अहिड़ो रिप्लाए मिलंदो, अहिड़ो जवाबु मिलंदो। अॻिते छा कयां मां? कुछ देर वीचार कई, भैया गुस्सो त
इन्हनि खे कराइणो ई पवंदो, गुस्सो त अचे ज़रूरु अचे, तॾहिं त पैसा मिलंदा उतां। एतिरे में जेकी धर्म पत्नी हुई, माता एकनाथ जी धर्म पत्नी संत एकनाथ जी, उन्हनि खां कुझु हथ मां सामान किरियो, खणण जे लाइ जेॾी महिल झुकी तो नौजवान बदमाश उन चयो हाणे त पको गुस्सो हिनखे ईंदो संत खे। उन छा कयो, वञी सिधो पुठीअ ते वेही रहियो माता जी। चओ हरे राम। हाणे संत एकनाथ महाराज अञा उनखे कुझु चवनि, गुस्सो तो उन्हनि खे न आयो, न कुझु चवनि कि भैया थोरो ध्यान सां उनखे चोट न लॻे। हो माता थी चए रे 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 हिनखे कुझु न चइजो। चओ हरे राम। अरे तोखे तकलीफ़ नथी थिए? संत एकनाथ पुछनि था तोखे तकलीफ़ थींदी हुजे त तूं मुंहिंजे कंधे ते विहार, ईअं था चवनि। चए थी न न न, पंहिंजे ॿारनि खे त असां कंधे ते विहारींदा आहियूं न, हे बि त मुंहिंजो ॿार आहे। चओ हरे राम। हे बि त मुंहिंजो ई ॿार आहे, ब्राह्मण जो सुपुत्र आहे, मुंहिंजो ई त ॿार आहे। ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। अरे जेॾी महिल इहो माता अखर चयो तो तुरंत हेठि लही आया, चरणनि ते किरी पिया। चओ हरे राम। कि मां त सोचियो हुयो कि मां अहिड़ो कुझु कंदुमि कि तव्हांखे क्रोध अचे, गुस्सो अचे, पर तव्हां त भगवान जी एॾी महान भक्ति करे वेठा आहियो कि तव्हांजे साम्हूं अचण सां मुंहिंजो हृदय परिवर्तन थी वियो। चओ हरे राम। महाराज मूंखे माफ़ कजो, तव्हांजे नगर जा कुझु नौजवान बदमाश आहिनि, उन्हनि मूंखे भड़कायो कि तोखे पैसा मिलंदा, ऐं मूंखे पैसनि जी ॾाढी ज़रूरत आहे। संत एकनाथ महाराज चवंदा अरे चरिया पोइ पहिरियों छो न ॿुधाए, मां तो ते गुस्सो कयां। चओ हरे राम। तूं पहिरियों छो न ॿुधाए? चङो हाणे हिकु कमु कर, ॿाहिरि हल, मां तो ते क्रोध तो कयां, तोखे घटि में घटि पैसा त मिली वेंदा। चओ हरे राम। पंहिंजा बि कुझु पैसा ॾिना संत एकनाथ महाराज, ॿाहिरि वञी कूड़ में क्रोध बि कयो, ऐं उन्हनि खां बि जेके 200-400 जेके वठणा हुया उहे बि वठी करे ॾिना उन्हनि खे। अहिड़ा संत। चओ हरे राम। जेके जाते रहनि था उतां जो वातावरण ई शुद्ध था करे छॾनि, भक्तिमय था करे छॾनि।